अलैहिस्सलाम फरमाइन था टे शयूं बाने जे दर्जन के बुलंद कंदियूं हन। टे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके इंसान जे दर्जन के बुलंद कंदियूं हन। हज़रत मौला कायनात मौला अली चो सुभान अल्लाह मञोसता न। हाँ है कसम खुदा जो है दरवा कायनात सजी जो काबू घोट यमा खातून जो हसन हुसैन जो बाबू अली असा जो असा अली जा हरदम चई हणंदा हो नारे हैदरी। इन्हीं नारे ते भी मौलवी के एतराज हूंदो अथई। पर चवंदा त हे जेके नाला लिखा अथव इमामनि जा हे अगर मेराज में इहो त नाजाइज़ लिखियो आहे तव्हां मौलवी तव्हांजी निमाज़ इन में थींदी। इनखे चओ त पहिरियों तूं इहो जवाबु ॾे त तुंहिंजे ॾाॾे आदम अलैहिस्सलाम छो चयो आहे। अबुल बशर नबी हज़रत आदम सफ़ीउल्लाह फतलक्का आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि इन्नहु हुव तव्वाबुर रहीम। 350 साल हज़रत आदम रोनो दुआ कबूल न थियसि रोंदो रहियो। आखिरकार खुदा फरमायो त आदम सफ़ीउल्लाह जी मुंहिंजा हलिया त मां रब ॾिसी विया। रोई रोई अखिन मां नीर अखिन मां पानी हारे हारे हजरत आदम सफ़ीउल्लाह रोंदो रहियो पर दुआ कबूल न पई थी। तो खुदा ताला फरमायो त आदम हाणे हलिया त मां अल्लाह ॾस ॼाए अहिड़े नमूने सां दुआ घुर त मां रब माफ़ी ॾेई ॼाए। कहिड़ी दुआ अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह तफ़सीर रूहुल बयान जे इनी आयत के हेठा लिखियो आहे अल्लाहुम्मा हदीस जा लफ्ज़न अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका बिहक़्क़ि मुहम्मद व अली व फातिमा वल हसन वल हुसैन। असांजे किताबनि में बि आहे त पुराणनि जे किताब मौलाना सनाउल्लाह पानीपती वारो मौलाना तफ़सीर मज़हरी वारे लिखियो आहे। उन्हीं भी इन्हीं आयत जे हेठा लिखियो आहे त हज़रत आदम के खुदा तो पढ़ाए आदम अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन व अलीन वल फातिमा वल हसन वल हुसैन। हिकड़ी रिवायत में इहा है ॿी रिवायत में आहे त अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन व आलिही मौला मुहम्मद ऐं मुहम्मद जे आल जे सदके मुंहिंजी दुआ क़बूल फर। हज़रत आदम जो दुआ घुरी खुदा दुआ क़बूल फरमाए छॾियसि। पोइ तुंहिंजे असांजे ॾाॾे हज़रत अबुल बशर हज़रत आदम सफ़ीउल्लाह जे महबूब जे बिचड़नि जो वसीलो वठी दुआ घुरे त दुआ क़बूल थिए। अरे असां गुनहगार जे नबी जे आल जो वसीलो वठी दुआ घुरंदासीं त क़बूल न थींदी। चइबो त हिन जो ॾाॾो ये ॾाॾो हुजे सो मञे न भाउ आदम खे ॾाॾो मञे हेॾे तवजो आहे सीता वारा हेॾे ख्याल कर जे आदम खे ॾाॾो मञे त वसीलो वठी दुआ घुर। जे आदम खे ॾाॾो तस्लीम करी थो त दुआ वसीले सां घुर। जे आदम खे ॾाॾो नथो तस्लीम करी त दुआ न घुर। सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां मुंहिंजे सोने हबीब जे मथां दुरूद शरीफ सल्लल्लाहु साईं करीम फरमाइन था रावी हजरत मौला कायनात मौला अलीउल मुर्तजा हैदर करार शाह मर्दा शेर अज़्ज़ा कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। साईं दा फरमाए त मुंहिंजे नबी फरमायो त टे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके माने जो दर्जो बुलंद कंदियूं आहिनि। उन जी इज़त बुलंद थींदी आहे उन जो वक़ार बुलंद थींदो आहे। हज़रत मौला कायनात मौला अली अलैहिस्सलाम फरमायो या रसूल अल्लाह उहे टे शयूं कहिड़ियूं पाण फरमाइनि था इताम
भली खैरात कंहिंखे मानी खाराए, भली में भली खैरात जंहिंखे मानी खाराए, के मिस्कीन खे गरीब खे। हाणे रमज़ान शरीफ़ जो महीनो अचण वारो आहे। ॿियो न पानी जो ढुक, 2 गिलास, 2 ढुक खीर जा, 2 ढुक शरबत जा, के बाने के अल्लाह जे नेक बाने के तो इफ्तार करायो। जेतिरो रोज़ेदार के सवाब एतिरो तुंहिंजे दफ़्तर में भी सवाब। पर हिकिड़ो परदेसी आहे, मुसाफ़िर आहे, लाचार आहे, उनजो को ॻोठ न आहे, पर जे इत्तफ़ाक़ सां किथे रहे थो ऐं अचे दरवाज़ो खड़काए त अल्लाह जा बाना मूंखे रोज़ो रख रहा है, सरकार फरमाए त उनजे दफ़्तर में भी अल्लाह ताला उहो सवाब अता फरमाईंदा। इताम उताम भले में भली खैरात आहे, कंहिंखे मानी खाराए। मिस्कीन हुजे, मुसाफ़िर हुजे, परदेसी हुजे, इहो अहिड़ो त अमल आहे जो सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त बग़ैर हिसाब जे अल्लाह से उनखे जन्नत में दाख़िल कंदो। ॿिए नंबर ते इफ़शा उस्सलाम, कंहिंखे सलाम करे, कंहिंखे वाक़िफ़ खे गैर वाक़िफ़ खे सलाम करे। हुज़ूर फरमाइनि था भले में भलो सदको इहो आहे जो कंहिंखे सलाम करे। 3 नंबर ते वसलात बिल्लैली वन्नास बिनाम। हुज़ूर फरमाइनि था रात जे टाइम ते जागी करे अल्लाह जी ज़ात जो ज़िक्र करे, नमाज़ पढ़े, तहज्जुद पढ़े,